जीए भुट्टो, जीए जीए बिलावल भुट्टो जरदारी साहब, जीए आसफली जरदारी साहब, जीए अदी फराज तालपुर साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां नहर जी शुक्रगुजार आया साईं अब्दुल कादिर शाह जिलानी जो, साईं सूफन शाह जो, उनकी फैमिली जो, जै बिलावल भुट्टो जरदारी साहब थे, आसफली जरदारी साहब थे, अदी फरियाल थे मां कारकुन ते एतमाद करे एडो वडो प्रोग्राम करायो पीपल्स पार्टी ज्वाइन कई। तो तहां जेकॾहिं इन प्रोग्राम में अचो था तो तहां ते कावड़ जनता वॾा माण्हू त साईं तव्हां पीपल्स पार्टी प्रोग्राम में छो आहियो, पर पाण जेके इस्लामाबाद में कराची में वेही पीपल्स पार्टी के एलाज़ू आहिनि त असांखे पीपल्स पार्टी में जाइ जो उन्हनि खे जाइ नथी मिले। तव्हां ख़ुशनसीब आहियो। पाण जेके इस्लामाबाद में कराची में वेही पीपल्स पार्टी के एलाज़ू आहिनि त असांखे पीपल्स पार्टी में जाइ जो उन्हनि खे जाइ नथी मिले। तव्हां ख़ुशनसीब आहियो। आगे नारो लगंदो तो बेनज़ीर आएगी रोजगार लाएगी। हेबियुनि जो पुत्र शहीद मोहतरमा जो असांजो बिलावल भुट्टो जरदारी साहब, हिननि में उहे ई खूबियूं ऐं ओॾो ई वर्कर सां प्यार करे थो। इंशाअल्लाह ताला तव्हां दोस्तनि जे दुआनि सां इहे शयूं जेके आहिनि पंहिंजो वायरस थोरो घटिजे, चेयरमैन बिलावल भुट्टो खे ज़रूरु आणींदासीं ऐं तव्हां दोस्तनि जे इंशाअल्लाह विच में हूंदो असांजो हर दिलि अज़ीज़ चेयरमैन आहे। नौजवान आहे पर हुन पार्टीअ लाइ पंहिंजी जवानी में वक़्तु करे छॾी आहे ऐं इंशाअल्लाह असां ताईं फ़र्ज़ु थो बणिजे त असां हुनखे वज़ीर आज़म ठाहींदासीं ऐं उहो शहीद मोहतरमा जो पुटु आहे ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो ॾोहिटो आहे। असां आसफली ज़रदारी साहब जो पुटु आहे, सदर आसफली ज़रदारी साहब। सिंध लेवल ते हुजे, पाकिस्तान लेवल ते हुजे, असां अदी फरियाल जा वधि में वधि थोराइता जेका नंढड़े खां नंढड़ो कमु हुजे, वॾे खां वॾो कमु हुजे, पर असांजी फ़ोन उन वटि पहुचंदी आहे, मैसेज पहुचंदी आहे त मुंहिंजो असांजो पार्टी जो जेको कमु हूंदो आहे उन वक़्तु उहो कमु थींदो आहे ऐं इहो ई असांखे सियासत में इहे ई शयूं हूंदियूं आहिनि। सो इन जे करे हैदर अली खान मिठाणी साहब जो निहायती थोराइतो आहियां जेको हर प्रोग्राम में मुंहिंजो भाउनि वांगुरु साथ ॾींदो आहे ऐं मां किथे बि हुजां असां गॾु हूंदा आहियूं, किथे बि पीपल्स पार्टीअ जो हुकुम थींदो आहे त असां कॾहिं बि पाण खे सरदार महसूसु न करायो आहे, असां पीपल्स पार्टीअ जो वर्कर महसूसु कराए ऐं असां उनजी पीपल्स पार्टी जी ख़िदमत कई आहे। चाहे उहो घोटकी हुजे, लाड़काणा हुजे, शिकारपुर हुजे, सभिनी जे इलेक्शन में चाहे वधीन हुजे, असां हमेशह गॾु रहिया ऐं गॾु हूंदा आहियूं भाइरनि वांगुरु। दोस्तों असां 8 साल जीडीए में रहियासीं। 8 सालनि में हे पहिरियों दफ़ो इहो रहियो जो असां जमहूरी क़ुवतुनि खां अलॻि थी करे जमहूरी जेको सियासी तसलसल आहे उन खां ॿाहिरि रहियासीं। MRD जी तहरीक हुजे या ARD जी तहरीक, जेके आमरनि ख़िलाफ़ तहरीकूं रहियूं उन में अमरोड शरीफ़ हमेशह अॻु भरो रहियो। MRD में मुंहिंजो वालिद हज़रत साईं मोहम्मद शाह अमरोडी मोहतरमा शहीद राणीअ सां गॾु फ्रंट लाइन ते रहियो ऐं मरकज़ी कन्वीनर पिणु रहियो। जेलूं रेलूं इहे सभई शयूं ॾिठल आहिनि। बहरहाल घणो वक़्तु मां वठणु पसंदि न कंदुमि छो त महिमान बि असांजा काफ़ी वेठा आहिनि जेके तफ़सीली पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार फरमाईंदा। ॻाल्हि इहा आहे त घुमी फिरी करे इहा ई शइ असांखे सम्झ में आई त जेकॾहिं अवामी ख़िदमत कजे त उन जे लाइ पीपल्स पार्टी खां वधीक ॿियो को प्लेटफॉर्म कान्हे। पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जंहिंजूं जड़ूं अवाम ताईं एतिरियूं लथल आहिनि जो गुज़िश्ता जीडीए वारी जेका इलेक्शन में असां उन्हनि सां गॾु रहियासीं उन में कुझु एतिरा क्लोज़ दोस्त जेके सॼो ॾींहुं असां सां गॾु पिया रहनि वर्क में, कैंपेन में, पर उन्हनि मां बि को चंद हिकु अधु फ़र्क़ु अहिड़ो नज़र आयो जेके जंहिं महिल ॻाल्हि वोट जी पई थिए त पोइ तीर खे उन्हनि खे साम्हूं पियो थी वञे। पोइ इन जे करे हिते जेको हिन वक़्तु असांजे ज़िले में जेको फील्ड वर्क ऐं ग्रास रूट ते जेको अवाम सां मेल जोल जो जेको
सिस्टम बरकरार रखियो हुजे पियो सरदार ज़ादा ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो साहब जंहिंजी औताक हमेशा ईद हुजे गर्मी हुजे सर्दी हुजे फैसला उथड़ियूं वेड़ियूं बिरादरियूं कंटिन्यू आहिनि ऐं हिकिड़ो सोशल माइंडेड वर्कर माइंडेड अॻवान आहे वो असांखे उन खां बहितर ॿियो को ॻाल्हि सम्झ में न आई इहा ॻाल्हि सम्झ में हिनजे करे आई त असां पाण सोशल माइंडेड माण्हू आहियूं उते हलजे जंहिंसां असांजो माइंड सेट मैच थिए पोइ हिते असां अॼु अलहमदुलिल्लाह उन्हनि जी हथ ते मां शिरकत कई आहे पीपल्स पार्टीअ में जीडीए खे अलविदा करे मां इंशाअल्लाह पुरुमीद आहियां त जंहिं इरादे सां जंहिं नियत सां मां इलाइक़े पंहिंजे ऐं पंहिंजे दोस्तनि जे गाॾीअ खे अचानक टर्न ॾेई हेॾे आंदो आहे इंशाअल्लाह उहे उमेदूं उहे इरादा इंशाअल्लाह असांजा पूरा थींदा ऐं असांजे इलाइक़े जा कम थींदा ऐं इंशाअल्लाह तव्हां सां परे न आहियूं उते गॾु रहंदासीं ऐं इंशाअल्लाह कम थींदा वरी बि सभिनी आयल महिमाननि जो मां शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिन गर्मीअ में टाइम कढी असांखे सर्व बख़्शियो नारे भुट्टो जी नाज़रीन अहम ऐं ब्रेकिंग न्यूज़ आहे अवांखे अपडेट कंदासीं शिकारपुर जे ज़िले खां नाज़रीन ही अहम ख़बर साम्हूं आई आहे अवांखे अपडेट कंदासीं त नाज़रीन अहिड़ी ख़बर जा पहिरियां तफ़सील शेयर कया आहिनि नवीद अली मेमण स्पेशल रिपोर्ट आहे अवांखे अपडेट कंदा हलूं त शिकारपुर ज़िले मां जीडीए जी मुसलसल तॾावेड़ शुरू थी वई आहे शिकारपुर जे महर भाइरनि जो सियासी सिज लहण वारो आहे जॾहिं त गौस बख्श महर खे कमारियनि सरदारनि सियासी राधा ॾेई छॾिया आहिनि अवांखे अहिड़ी अहम ख़बर खां मुसलसल माण्हुनि जे कटण जो सिलसिलो जारी थी वियो आहे अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे अपडेट कंदासीं त अॻूणे ज़िले काउंसिल जो उमेदवार ऐं जीडीए अॻवान हिकु वॾी पीरी मुरीदी रखंदड़ सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी अमरोटी जीडीए खे ऐं महर भाइरनि खे अलविदा करे पंहिंजी साथियुनि मुरीदनि हमदर्दनि समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार करे वरिती आहे इन मौक़े ते सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो अबड़ो जे मान में हिकु शानदार प्रोग्राम कोठायो वियो जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे अवाम सां सजायल पंडाल भरिजी वियो माण्हू स्कूल जी छित जे मथां चढ़ी करे पीपल्स पार्टी जे अॻवाननि कमारिया सरदारनि ऐं अमरोटी ख़ानदान सां मोहबत जो इज़हार कयो इन मौक़े ते अब्दुल कादिर शाह जीलानी सैयद ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो जी अॻवानी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत मथां एतमाद कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे वरितो जीडीए खे अलविदा कयो जॾहिं त अब्दुल कादिर शाह ॻाल्हाईंदे चयो त 8 सालनि खां जीडीए सां रहियासीं पर महसूस थियो त असांजा न कम थिया आहिनि ऐं न असां हिकु जमहूरी क़ुवत खां बि जुदा आहियूं असांजा वॾा एमआरडी तहरीक जो हिसो रहिया आहिनि मोहतरमा सां पुराणा वास्ता हुआ हिन वक़्तु ज़िले में अवाम लीडर सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो अबड़ो जंहिंजी सोच अवामी ऐं मोहब्बत शफ़क़त वारी आहे सदाईं हाउसनि जा दरवाज़ा खुलियल अथसि तॾहिं असांखे महसूस थियो ऐं बहितर लॻो त असां कमारिया ख़ानदान सां गॾिजी करे कमु कयूं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वधीक मज़बूत कयूं इन मौक़े ते अॻूणे एमपीए ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो अबड़ो अब्दुल कादिर शाह जीलानी अमरोटी खे पाकिस्तान पीपल्स पार्टी में ज्वाइन करण ते भली कार कंदे शुक्रियो अदा कयो ऐं अवाम सां मुखातिब थींदे चयो त मुंहिंजे हाउसनि तराई मदेजी ऐं ड्रखण कमारिया हाउसनि जा दरवाज़ा हमेशा अवाम जे लाइ खुलियल आहिनि ॾींहुं हुजे या राति आउं तव्हां सां गॾु आहियां अवांखे हर वक़्तु सॾ में सॾु ॾींदुसि वधीक सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो अबड़ो ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका अवाम जो दर्द ॼाणे थी पाकिस्तान पीपल्स पार्टी हर दौर में हारियुनि मज़दूरनि ऐं ग़रीबनि जे हक़नि लाइ पाण पतोड़ियो आहे ऐं ग़रीबनि खे नौकरियूं पिणु ॾिनियूं आहिनि इंशाअल्लाह तव्हां कारकुननि जी महिनत ऐं दुआउनि सां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदड़ इलेक्शन में वज़ीर आज़म थींदो ऐं अवाम मारूअड़नि जे दर्दनि ते मरहम रखंदो नौकरियूं ॾींदो रोज़गार ॾींदो वधीक कमारिया सरदार ॻाल्हाईंदे चयो त मोहतरमा अदी फरियाल टालपुर साहिबा ऐं आसिफ़ ज़रदारी साहब मूं ते महिरबान आहिनि अवां कारकुननि जी कंहिं कमकार लाइ मैसेज कंदो आहियां तॾहिं बि अदी फरियाल फौरन रिप्लाई ॾींदी आहे वधीक सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो अबड़ो ॻाल्हाईंदे चयो त जेकी माण्हू तव्हांखे पीपल्स पार्टी जे जलसनि में वञण खां रोकनि पिया उहे पाण कराची ऐं इस्लामाबाद में अची करे पीपल्स पार्टी में शमूलियत जे लाइ मिनतूं पिया कनि
पर उन्हनि खे जाइ न पई मिले। इंशाअल्लाह पार्टी जे तरफ़ां मूंखे अगरि का ज़िम्मेवारी मिली त अवां सभिनी आयल दोस्तनि, वर्करनि, कारकुननि, हमदर्दनि ऐं बिरादरी जे दोस्तनि, परस्तारनि जी उमेदुनि ते पूरा लहंदासीं। अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं। कोरोना हिकु वबा आहे जंहिंखां एहतियात करणु घुर्जे ऐं असांखे सियासी मुखालिफ़नि वांगुरु बिल्कुलु आइसोलेट न थियणु घुर्जे। असां बि एहतियात कयूं पिया, मास्क पायूं पिया ऐं सैनिटाइज़र जो बि इस्तेमालु कयूं पिया, पर अवाम जे ॾुख सुख में शरीक पिणु थियूं पिया ऐं इनखे ई अवलियत ॾियूं पिया। असांजी सियासत नेक नियती वारी सियासत आहे। दोस्तनि सां हर ॾुखे वक़्त में साथ निभायो आहे, पर कुझु दोस्तनि असांजी नेक नियती ऐं सब्र जो ग़लति फ़ाइदो वरितो आहे, पर उन्हनि खे नियत ते छॾी पिया ॾियूं। वधीक अवांखे नाज़िन प्रोग्राम में शरीक थींदड़नि दोस्तनि खां आगाह कयूं त जलसे में पीपल्स पार्टी अॻवान सरदार सफदर ख़ान मिठाणी, अगूणो डिस्ट्रिक्ट वाइस चेयरमैन अमीर अली ख़ान कमारियो, अगूणो ज़िले नायब नाज़िम तक्की अब्बास कमारियो, सैद सूफन शाह अमरोटी, मीर मेहरान डोमकी, सैद मोहम्मद शाह अमरोटी, शिराज खान बिजारानी, पीर शफकत खान जीलानी, एजाज शाह मशवाणी, वडेरो जुल्फकार खान सीलरो, चाकर खान बगदार, मोहम्मद मुराद जाफरी, वडेरो मोहम्मद बच्चल अबड़ो, नज़ीर शाह मशवाणी, कामरेड मुजीब आलिम महर, जानिसार खोसो, लियाकत अली मेमण, नूरुद्दीन अबड़ो, सैद मुख्तियार शाह, शफकत मेमण, आमिर दायो, जफर अल्लाह खोसो, आशिक डोमकी, गमठार दल, कोड़ल खान गांगरो, अतालाह बिरोही, मंजूर खोसो, मोहम्मद इसाक बिरोही, वकार अहमद सहतो, अलाह वदायो केहर, जाकिर जूने जो, अहमद दल, जाहिद खोसो, संसार खोसो, मुशरिफ खोसो ऐं इरफान चन्नो, मोहम्मद उमर वधो, मोहम्मद मलूक अबड़ो समेत इलाइक़े जे माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। जीअं भुट्टो जा नारा हया विया ऐं इलाइक़ो जीअं भुट्टो जे नारनि सां गूंजजी उथियो। नाज़िन स्पेशल ख़बर जा तफ़सील शेयर किया आहिनि शिकारपुर जे ज़िले खां नवीद अहमद मेमण।